अस्सलाम वालेकुम। असां तव्हांखे हिकिड़ो मशवरो ॾींदासीं, पोइ तव्हांखे जेकॾहिं सम्झ में अचे त उन मशवरे ते अमल कजो ऐं वीडियो पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। हिकिड़ी नंढड़ी इंफॉर्मेशन इहा बि आहे त असांजो जेको कृष्ण 682 ॿिज आहे, सुठो ॿिज आहे, पर उन जी जेका आहे गोगड़े जी साइज़ ट्रिपल जीन जेके वैराइटीज़ आहिनि उन्हनि खां घटि आहे। गोगड़ो मतिलबु नंढो आहे। ॿियो त नंबर ऑफ बॉल्स मतिलबु गोगड़ा जेकॾहिं काउंट कंदासीं त ट्रिपल जीन वैराइटीज़ खां उनमें गोगड़ा कुझु घटि ॾिसण में अचनि था। कुझु वैराइटीज़ हूंदियूं जिन खां मतिलबु वधीक हुजनि या वधीक बि थी सघनि थियूं या असां ग़लति बि थी सघूं था। हिकिड़ो मशवरो तव्हांखे इहो ॾींदासीं, लास्ट टाइम तक़रीबन 11-12 ॾींहं पहिरियां मां पंहिंजे फ़सुल ते एसीफेट प्लस में NPK, नाइट्रोजन, फास्फोरस, पोटाश, ज़िंक ऐं बोरान जो स्प्रे करायो हुयो। मतिलबु एसीफेट असां जेको आहे सकिंग इंसेक्ट रस चूसींदड़ जीतनि जे लाइ इस्तेमालु करायोसीं ऐं ॿियो जेको असां करायोसीं ॿिया जेका NPK हुया उहे मतिलबु ॿूटे खे ताक़त जे लाइ हुया। हाणे हीअ जेकॾहिं तव्हां कदु ॾिसंदो न, हीअ ट्रिपल जीन वैराइटी आहे, हिन जी कदु तमामु ज़्यादा आहे, हिते हीउ प्लाट सुठो आहे, हिननि में हिन जी परफॉर्मेंस भली आहे। पर वणनि जो जेकॾहिं ॿाहिरियां पाण प्लाट ॾिसंदासीं, ॿाहिरियां ॾिसंदासीं ॿूटा, त उन्हनि जो मतिलबु छिड्राई सुठे नमूने सां थियल आहे। पर जेकॾहिं अंदरि वेंदासीं त इहे ॿूटा घटि आहिनि, इहे न हुअणु घुरिजे। हाणे असां हिन छा था कयूं त हिन खे एसीफेट ज़हर सां गॾु असां मैग्नीशियम, कॉपर, ज़िंक, आयरन कोशिशि कंदासीं जेको आहे NPK बि हिन सां गॾु कयूं। पर जेकॾहिं नथा कयूं, छो जो इहे सभु आहिनि ताक़त वारियूं शयूं न, इहे ॿूटे जी वाध वीज ऐं ॿूटे में जेका हींअर एक्टिविटी आहे, तव्हांजो फ़सुलु 50 खां 100 ॾींहंनि जो आहे, 70 ॾींहंनि जो आहे, 90 ॾींहंनि जो आहे, 150 ॾींहंनि जो आहे, या मिसाल 120 ॾींहंनि जो आहे, जेतिरनि ॾींहंनि जो आहे, 50 ॾींहंनि खां वधीक आहे न, उनखे तव्हांजो हिन जो भरपूर फ़ाइदो मिलंदो। हींअर सकिंग इंसेक्ट जो रस चूसींदड़ जीतनि जो तमामु घणो अटैक आहे। त कोशिशि कयो जेको बि ज़हर तव्हां इस्तेमालु करो, फिलोनिक अमाइड इस्तेमालु कंदो त ॿियो सकिंग इंसेक्ट ऐं ॿियनि असांजे जेको आहे बीमारियुनि खां असांखे तमामु घणो फ़ाइदो ॾींदो। एसीफेट ज़हर ऐं इहे असां मिलाईंदासीं, इंशा ताला इन जूं रिज़ल्ट सां असां शेयर कंदासीं। पहिरियां असांखे तमामु घणो रिज़ल्ट मिलियो आहे, पर मां सम्झां थो उन में जेको NPK ऐं बोरान ऐं असां जेको ज़िंक इस्तेमालु करायोसीं त उन जो फ़ाइदो थियो। हाणे वरी एसीफेट सां गॾु असां जेको आहे मैग्नीशियम, ज़िंक, आयरन ऐं कॉपर, उन जो जेको आहे असां हिन खे इंशा ताला महलूल ठाहे इस्तेमालु कराईंदासीं। ॾिसूं था छा पोज़ीशन अचे थी। त तव्हांखे जेकॾहिं इहो आइडिया सम्झ में अचे त तव्हां बि इस्तेमालु कराइजो, इंशा ताला तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। पाण ॿूटे जी वाध वीज जे हवाले सां वरी ॿूटे ते बीमारियुनि जे मतिलबु रोकथाम जे लाइ बि इहो कुझु न कुझु उनखे ज़हर वग़ैरह गॾाए ॾींदासीं। पर हिकिड़ी कोशिशि ज़रूरु कजो, जॾहिं तव्हां को ज़हर ऐं न्यूट्रिएंट मतिलबु को फर्टिलाइज़र मिक्स कयो, उन्हनि जो स्प्रे कयो, त उन कंपनी जे हवाले सां तव्हांखे मुकमिल ॼाण हुजे। पर जेकॾहिं मिसाल उहे ज़हर ऐं असांजा माइक्रो मैक्रो न्यूट्रिएंट्स गॾु न आहिनि करणा, त उन हिसाब सां पाण एहतियात लाज़मी कंदासीं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। हिननि वणनि जो जेको कदु आहे, माना विच में जेकॾहिं पाण ॾिसंदासीं त हिननि वणनि जो कदु 6 फुट खां बि मथे आहे। पर ही घाटा आहिनि, हिन में माल सुठो आहे, उहो बि तव्हांखे इंशा ताला असां हिन जी पैदावार जे हवाले सां ॿुधाईंदासीं। थैंक यू सो मच।